नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त लाकरोड जे ॻोठ प्यारो खान मरी जे रवासी रिटायर पीरसन पुलिस जमादार मोहम्मद बचल मरी मथां 3 ॾियारा अॻु लाकरोड विच शहर में 7 जवाबदारनि पारां हमलो करे खेसि ज़ख़्मी करण जी अहिड़े वाक़े ख़िलाफ़ अॼु भरिया सिटी प्रेस क्लब आॾो मुतासिर पीरसन मोहम्मद बचल मरी जे पुट मुराद अली मरी सख़्त एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त हमलो कंदड़ 7 जवाबदारनि ख़िलाफ़ लाकरोड थाणे ते केस दाख़िल थियल हुजण बावजूद पुलिस केस जे मुख्य जवाबदार जाड़ो मरी खे गिरफ़्तार करण बाद खेसि अदालत में पेश करण बदिरां ॻरी रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो। हिन वधीक ॿुधायो त असां अहिड़ी दरख़्वास्त एसएसपी नौशरो फिरोज़ खे पिणु ॾिनी आहे जंहिं वाक़े जो नोटिस वठी डीएसपी कंडियारो खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु करे खेसि 2 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु लाकरोड विच शहर में 7 जवाबदारनि जाड़ो मरी, मोहम्मद सुलेमान, नज़ीर मरी, गुलाम अब्बास ऐं शौकत पुराणी दुश्मनी तां हमलो करे रिटायर जमादार बचल मरी खे सख़्त ज़ख़्मी कयो, जंहिंजो केस लाकरोड थाणे ते दाख़िल कयो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।